नौशरो फिरोज मामा की खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सॼे मुल्क वांगुरु नौशरो फिरोज में भी मज़लूम कश्मीरी भाइरनि सां यकजहतीअ जो ॾियारो मल्हायो वियो। उन सिलसिले में एडिशनल डिप्टी कमिश्नर एजाज़ अली हालेपोटो जी अॻुवानीअ में डिप्टी कमिश्नर ऑफिस का रैली कढी वई। रैलीअ में शरीको माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। रैलीअ जी पुॼाणीअ ते ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर एजाज़ अली हालेपोटो चयो त अॼु सॼे मुल्क में कश्मीरनि सां यकजहतीअ जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हीउ ॾियारो मल्हाइण जो मक़सदु भारतीय फ़ौज पारां कश्मीरी मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्मनि जी मज़म्मत करणु आहे। समूरा पाकिस्तानी कश्मीरी अवाम सां यकजहतीअ जो इज़हार कनि। हुन चयो त क़ौमी असेंबली कश्मीरी मुसलमाननि सां गॾु बीठल आहे ऐं कश्मीरी अवाम खे हक़े ख़ुद इरादियत मिलणु घुरिजे। हुन चयो त कश्मीर पाकिस्तान जी शहर अॻ आहे ऐं उन शहर अॻ खां सवाइ को बि मुल्क क़ाइमु नथो रही सघे। तंहिं करे कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो बणायो वञे। कश्मीरी अवाम जी जिदोजहद जल्द रंग भरींदी ऐं उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर खे उन जो हक़ो आज़ादीअ जी सूरत में मिलंदो। उन मौक़े ते ज़िले जे समूरनि सरकारी खातनि जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद।